सुप्रीम कोर्ट एहतसाब अदालतुनि खे नेब तरमीमुनि जी कालादम थियण बाद बहाल रेफरेंस ते हतमी फ़ैसिलो करण खां रोके छॾियो। नेब तरमीमनि वारो फ़ैसिलो मुअत्तल करण वारी इस्तदा बि रद्द। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त नेब तरमीमनि बाबति आयल फ़ैसिलो मुअत्तल न कंदासीं, अदालतुनि खे हतमी फ़ैसिले खां रोकींदासीं। नेब तरमीमनि सां केर बि बरी नाहे थियो, रुगो फॉर्म तब्दील थियो आहे। ईंदड़ ॿुधणी प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट जी तफ़सीली फ़ैसिले बाद रखी वेंदी। इलेक्शन कमीशन पारां कयल नयनि तकबंदियुनि ते समूरे मुल्क में 287 एतराज़ दाख़िल। सिंध में जैकमाबाद, कशमोर, शिकारपुर, सांगड़ ऐं मलीर समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में बि नयनि तकबंदियुनि ते मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि ऐं शहरनि पारां एतराज़ दाख़िल। इलेक्शन कमीशन तकबंदियुनि ते दाख़िल करायल एतराज़ुनि ते ॿुधणीअ लाइ 2 बैचिस क़ाइम। नयनि तकबंदियुनि ते दाख़िल कयल एतराज़ुनि ते पहिरीं खां 3 नवंबर ताईं ॿुधणियूं कयूं वेंदियूं। सिंध समेत मुल्क में गैरकानूनी तौर तरसियल अफ़गान पनाहगीरनि समेत ॿियनि परॾेहिनि खे मुल्क छॾण लाइ ॾिनल मोहलत जो अॼु आख़िरी ॾींहुं। सुभाणे खां ऑपरेशन थींदो। सिंध में अफ़गाननि समेत ॿियनि परॾेहिनि जी वापसीअ जो अमल सुस्त रफ़्तारीअ जो शिकार। इस्लामाबाद में परॾेहिनि जी वापसीअ लाइ मस्जिदनि मां ऐलान बि कराया विया। पंजाब पुलिस परॾेहिनि जी नेकाले लाइ हिकमत अमली जोड़े छॾी। सिंध पुलिस तोड़े इंतिज़ामिया गैरकानूनी परॾेहिनि जी नेकालीअ लाइ के बि जोगा क़दम न खंया। गैरकानूनी परॾेहिनि खे हर सूरत में वापसि वञणो पवंदो। कंहिं बि गैरकानूनी परॾेही खे मुल्क में तरसण न ॾिनो वेंदो। अफ़गान पनाहगीर पंहिंजे मुल्क वापसि वञनि, कानूनी रस्ते पाकिस्तान अची सघनि था। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ चयो आहे त आम चूंडुनि जी तारीख़ इलेक्शन कमीशन ॾींदो। स्मगलिंग ते सख़्ती थी आहे त तॾहिं ई मिल्स हलणु शुरू कयो आहे। अफ़गान ट्रांज़िट ट्रेड में बि स्मगलिंग खे रोकण जी कोशिश कई आहे। IMF जो वफ़द ॻाल्हियुनि लाइ 2 नवंबर ते पाकिस्तान अची रहियो आहे। सिंध काबीना सुभाणे खां गैरकानूनी तौर तरसियल परॾेहिनि खे मुल्क निकाले ॾियण लाइ ऑपरेशन शुरू करण जो हुकुम ॾेई छॾियो। परॾेहिनि खे वापसि मोकिलण लाइ पुलिस खे सरगर्म करण जी हिदायत। निगरान वॾे वज़ीर जी सदारत हेठि काबीना जो इजलास। घरू सेक्रेटरी चयो त परॾेहिनि खे कराची, हैदराबाद, सखर, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास, लाड़काणे ऐं जैकमाबाद में कैंप्स में तरसाइण बाद संदन ॾेह मोकिलियो वेंदो। काबीना परॾेहिनि खे वापसि मोकिलण लाइ 4 अरब रुपया बि रखी छॾिया। फंड्स जी निगरानी लाइ 4 रुकनी कमेटी क़ाइम। सिंध काबीना माड़ी जलबाणी वाक़े में मारिजी वञण जे वारसनि लाइ 80 लख ऐं ज़ख़्मियुनि लाइ 20 लख मुआवज़े जी बि मंज़ूरी ॾिनी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी सदारत हेठि लाहौर में अहम इजलास। पार्टी क़यादत जी शिरकत। आम चूंडुनि, पार्टी मंशूर ऐं पार्टी टिकट्स जी विरासत ते मुशावरत कई वई। नवाज़ शरीफ़ इजलास में शरीक अॻवाननि खे आजियानो बि ॾिनो। नवाज़ शरीफ़ पारां अॻवाननि खे चूंडुनि लाइ भरपूर तयारी करण जी हिदायत। PTI चेयरमैन शाह महमूद कुरैशी ख़िलाफ़ साइफ़र केस जी ॿुधणी। FIA वधीक 5 शाहिदनि खे अदालत में पेश करे छॾियो। अदालत में कुझु शाहिदनि जा बयान बि रिकॉर्ड कया विया, कुझु जा ईंदड़ ॿुधणीअ ते रिकॉर्ड कया वेंदा। PTI चेयरमैन शाह महमूद कुरैशी ॿुधणीअ दौरान अदालत में मौजूदु हुआ। JUI जो सिंध अमन मार्च पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा। राशिद महमूद सुमरो जी अॻवानीअ में ठेड़ीअ मां निकितल सिंध अमन मार्च अॼु टंड अलियार, मिटियारी ऐं हाला मां थींदो न्यू सईदाबाद पहुची वियो। राशिद महमूद सुमरो चयो आहे त 15 सालनि खां सिंध वागुनि जे वात में आहे। अवाम जी मदद सां वोट ज़रिए हुननि खे शिकस्त ॾेई ख़ुशहाली आणींदासीं।
नारोजे खां वारी वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं नारा कैनाल में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल 6 ॼणनि जा लाश अञा ताईं हथ अची न सघिया। ॿिए ॾींहुं बि ॻोल्हा जारी। सखर मां आयल टोबन वारसन इलाइक़े वासियुनि पारां गुज़िरियल राति बंदि कयल रेस्क्यू ऑपरेशन अॼु ॿीहर शुरू कयो वियो। ॿुॾी वियल बख्शली, मारूशर, राजा, सालिकशर समेत 6 ॼणनि जा लाश ॻोल्हा बावजूद हथ न अची सघिया। सखर मां आयल टोबा वापसि रवाना। वारसन जो चवणु आहे त DC खैरपुर जी नोटिस वठण बाद सखर मां आयल टोबा बि वापसि हलिया विया आहिनि। असांजी केर बि मदद करण वारो न आहे। पंहिंजी मदद पाण तहत ऐं इलाइक़े वासियुनि जी मदद सां प्यारनि जी लाशनि जी ॻोल्हा करे रहिया आहियूं। कराची जी ख़ानगी कंपनीअ मां सिंधी पौरितुनि खे निकाले ॾियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। गंबट, कंदकोट ऐं कंडियारो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में जस्कम जी सॾ ते मक़ामी माण्हुनि खे बरतरफ़ करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त कराचीअ में सिंध जे माण्हुनि खां ज़बरदस्ती रोज़गार खसण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। पौरितुनि खे नौकरियुनि ते बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक जो दाइरो वधायो वेंदो। खैबर वेझो कार जो चुमचीअ खे टक्कर, हिक औरत समेत 2 ॼणा फौत। हादसे में पीरसन बशीर खोसो ऐं औरत गुलज़ादी फौत थी वई। मोहम्मद याकूब ज़ख़्मी। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कानूनी कार्रवाई बाद फौतुनि जा मड़ वारसन हवाले कया विया। मदेजी वेझो ताजूदेरो थाणे जे हद में खरोस ऐं नारेजा बिरादरी जे 2 धुरनि में तकरार ॿीहर भड़की पियो। 1 ॼणो क़तल। जहिड़े दौरान फायरिंग में नौजवान ओशाक खरोस मारिजी वियो। आमिर खरोस ज़ख़्मी थी पियो। ॿिन्ही धुरनि जी हिक ॿिए ते फायरिंग जारी। इलाइक़ो जंग जो मैदान बणियो। नौशहर फिरोज ज़िले में अगवा थियल 2 मुग़वी 2.5 महीना गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघिया। वारसनि खां भुंग तलब। ॻोठ हामिद उजण वासी पोरित फरहान उर्फ भले ॾिनो। उजण जे वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब। ॻोठ रखियल फ़कीर सोलंगी वासी मोहम्मद मूसा सोलंगी भी बाज़ियाब न थियो। वारिस परेशान। फौरी तौर खेनि बाज़ियाब करण जी घुर। गंबट में ख़ानगी बैंक साम्हूं ॾींहं ॾिठे ॻोठाणे खां लखे रुपयनि जी फुर। हथियारबंद ॻोठाणे मूसा भट्टी जे कार में रखियल 13 लख रुपया खणी विया। ॻोठाणे जो एहतिजाज। जबरी पोरे ख़िलाफ़ झेड़ींदड़ हारी तहरीक जी अॻवान कामरेड वीरू कोहली देहांत करे वई। कामरेड वीरू कोहली हूसड़ी वेझो पंहिंजे अबाणे ॻोठ में बीमारी सबबि दम ॾिनो। वीरू कोहली खे 2009 में अमरीकी इदारे पारां आलमी एवार्ड सां बि नवाज़ियो वियो हो। कामरेड वीरू कोहली जो आख़िरी रस्मूं झूडे भरिसां अदा कयूं वेंदियूं। इसराइल हैवानियत जा समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया। आलमी बिरादरी बि इसराइल हथां फ़लस्तीनियुनि जे क़त्लेआम जो नोटिस न वरितो। इसराइली फ़ौजी बमबारी ऐं शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 8,500 खां वधी वियो। 20,000 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली बमबारी में शहीद थींदड़नि में अक्सरियत ॿारनि ऐं औरतुनि जी शामिल। यूनिसेफ बि ग़ज़ा में इसराइली बमबारी सबबि हर 10 मिंटनि में हिक ॿार जी शहीद थियण जी तस्दीक करे छॾी। ग़ज़ा में खाद खुराक जी खोट नई इंसानी बहरान खे जनम ॾियण लॻी। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप में बांग्लादेश पाकिस्तान के मैच खटण लाइ 205 रन्स जो टारगेट ॾेई छॾियो। बांग्लादेश जी समूरी टीम 46 ओवर में 204 रन्स ठाहे ऑल आउट थी वई। बांग्लादेश पारां महमूदुल्ला 56, लेटन दास 45 ऐं कप्तान शकीबुल हसन 43 रन्स ठाहे नुमाया रहिया। शाहीन शाह अफरीदी ऐं मोहम्मद वसीम 3 विकेटूं वरितियूं। पाकिस्तान पारां टारगेट हासिल करण लाइ बांग्लादेश ख़िलाफ़ बैटिंग जारी।